चवंदा त लम नकु मिनल मुसल्लीन, अदा निमाज़ न पढ़ी से, निमाज़ न पढ़ी से, इन सज़ा में असांखे जहन्नम मिलियो आहे। वलम नकु नुतइमुल मिस्कीन, अल्लाह जे नाम ते ग़रीबनि मिस्कीननि खे मानी जो गिरह न खाराईंदा हुआसीं। वकुन्ना नुकज़्ज़िबु कुन्ना नख़ूज़ मअल ख़ाइज़ीन, वरी जॾहिं दीन इस्लाम ते टोक मस्ख़री ऐं ठठोल थींदी हुई त उन में काहे पइबो हो। जेको अॼुकल्ह मुआशिरे जो मुसलमाननि जो बच्चो ऐं औलाद इहे सभु जुर्म करे थो। निमाज़ खे जवाब आहे, ख़ैर ख़ैरात ऐं सदके मिस्कीन जी बिल्कुलु इनकार आहे। ऐं जेकॾहिं दीन ते शल न को मस्ख़री ऐं मज़ाक करे त ताड़ियुनि वॼाइण वारा, वरी हिननि सोशल मीडिया ते पसंदि करण वारा, वरी उनखे पखेड़ण वारा, वरी उनजे मथां पंहिंजा राया लिखण वारा ऐं उन्हनि खे आशीर्वाद करण वारा खोड़ मुसलमाननि जा ॿार थिया आहिनि। ॾे चवंदा त कुन्ना नख़ूज़ मअल ख़ाइज़ीन, हिकिड़ो दीन ते ॻाल्हाईंदो हो, इस्लाम ते लॿाड़ कंदो हो त असां उन्हनि सां गॾु वेही ताड़ी वॼाईंदा हुआसीं। वकुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन, वरी जेकॾहिं को चवंदा त भली ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, मरणो अथव, पोयों क़यामत बि अथव, क़बर त हर कंहिंजी यकीनी आहे, चवंदासीं हल ॾे हल, दोज़ख दड़को जन्नत दिलासो मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि, हथी क्यों कर, असांखे न खपनि। इहे जवाब ॾींदा हुआसीं असां क़ुरान ॿुधाइण वारनि खे। हत्ता अतानल यकीन, और जॾहिं इज़राइल अचे मुंडी पकड़ी त पोइ चयोसीं त अखियुनि सां ॾिठोसीं त हेॾो जन्नत बीठी आहे, हेॾो जहन्नम बीठो आहे। निमाज़ आज़ान आई, असां मुसलमाननि सभिनीनि हिम्मत करे ऐं निमाज़ जे लाइ तयारी कईसीं, निमाज़ पढ़ीसीं त हदीस शरीफ़ में आहे त जॾहिं मुसलमान सिफ़ूं करे निमाज़ पढ़ंदा आहिनि त अल्लाह ताला पंहिंजे मलाइकनि खे ॾेखारींदो आहे त ॾिसो मुंहिंजा बाना कीअं मुंहिंजे आॾो सिफ़ूं करे मुंहिंजे राज़ी करण जे लाइ पूरी दुनिया खे जवाब ॾेई हथड़ा ॿधी वतबतल इलैहि तब्तीला, सभ खे छॾे अल्लाह ॾे मुतवजी थी वञे। चई त ॾिस कीअं सॼी दुनिया खे जवाब ॾेई न कंहिंसां ॻाल्हाइनि, न कंहिंसां ॿोलाइनि, न काॾे ॾिसनि, न कंहिंजो ॿुधनि, रुगो उन्हनि जी हिकिड़ी रट लॻल आहे, अल्लाहु अकबर, रब तुंहिंजी ज़ात वॾी आहे। वरी चवंदा त सुभान रब्बियल अज़ीम, अल्लाह तुंहिंजी ज़ात खे अज़मत आहे, अल्लाह तुंहिंजी ज़ात खे पाकाई आहे। सुभान रब्बियल आला, अल्लाह तुंहिंजी ज़ात बुलंद ऐं बाला आहे, न तो जेतिरी अज़मत कंहिंखे, न तो जेतिरी बुलंदी कंहिंखे, न तो जेतिरी वॾाई कंहिंखे। जॾहिं इहो इक़रार कंदा आहियूं निमाज़ में त यकीन ॼाणियो त अल्लाह मलाइकनि खे रीस ॾियारींदो आहे तव्हां सां। पोइ तॾहिं ॾुख थींदो आहे पंहिंजे उन्हनि मुसलमान भाइरनि ते जेके कलमे जा दावेदार बि आहिनि पर निमाज़ जे वक़्त ते निमाज़ जे लाइ न अचनि। वक़्तु गुज़री वियो, 2 वक़्त गुज़री विया, 4 वक़्त गुज़री विया, 5 गुज़री विया, ॾींहं गुज़री वियो। जेकॾहिं चइबो त वधि में वधि एतिरो चवंदासीं अल्लाह ते एहसान करणु वेंदा आहियूं, जुमे जी निमाज़ पढ़ंदा आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ो, सवाल ई पैदा नथो थिए जो तव्हां पंहिंजे मुलाज़िम खे जंहिंखे महीने जे कम ते रखो ऐं उहो महीने में 4 ॾींहं अचे ऐं 26 ॾींहं न अचे तव्हांजे कम ते, त पघार ॾींदोसि, नौकरी मां कढी छॾींदोसि। हे त अल्लाह ताला जो हिल्म ऐं बुर्दबारी आहे जो असां रब ताला जे सॾ ते नथा वञूं। सुबुह जो न विया, ॿिए जो न विया, 3 न विया, सांझीअ न विया, सोमानी न विया, वरी बि उन्हनि खे रिज़्क़ बि ॾे, निंड ऐं सुकून ऐं राहत ऐं आराम बि ॾे, बचा बि ॾे, कारोबार बि ॾे, ज़मीन मां सलाह ऐं उभड़ बि फुटनि, मेहनि जे पेटनि मां खीर जा थांव भरे उन्हनि खे कढी ॾे। अल्लाह तो फरमाए इहो मुंहिंजो हिल्म ऐं बुर्दबारी आहे। बंदा इन में कॾहिं बि धोखे में न अचिजांइ, मथां सम्झे त तुंहिंजो रिज़्क़ कुशादो आहे, तुंहिंजो दुकान कमाए थो, तुंहिंजी ज़मीन मां फसल था उथनि त अल्लाह राज़ी अथई। अल्लाह तो ते तॾहिं राज़ी आहे जॾहिं तुंहिंजो सजदो मस्जिद में आहे। छो त जेकॾहिं इन्हनि अन्न अटे ऐं लटे ते अल्लाह राज़ी हुजे हा त गैर मुस्लिम बि केतिरा ई दुनिया में आबाद आहिनि जेके लखनि करोड़नि अरबनि जा मालिक आहिनि। पोइ ॿुधाए त गैर मुस्लिम हुजे, कलमे जो इक़रारी हुजे, इनकारी हुजे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नबूअत जो बि इनकारी आहे ऐं अल्लाह राज़ी थींदो, मुमकिन आहे, सवाल ई पैदा न आहे। अल्लाह तॾहिं राज़ी थींदी जॾहिं हे तुंहिंजो पेशानी सजदे में वञे ऐं ज़ाब्ते सां क़ूमू लिल्लाहि क़ानितीन, ऐं तव्हां अल्लाह जी पूरी फर्माबरदारी सां निमाज़ पढ़ो। ऐं रब सुब्हानो तआला तो फरमाए त जंग झेड़े में, परेशानी जे हालात में जेका तव्हां हंगामी सूरत में निमाज़ पढ़ंदा आहियो, जॾहिं हंगामो ख़त्म थी वञे त फ़इज़ा इत्मअनंतुम फ़अक़ीमुस सलात, पोइ जॾहिं तव्हां इत्मिनान में अचो त अहिड़ी निमाज़ क़ाइमु कयो जो हीअं जो निमाज़ पढ़ो त मलाइक बि तव्हां सां रीस कनि। पोइ इहा तव्हांजी निमाज़ अहिड़ी आहे जेका अल्लाह खे वणंदी आहे। जॾहिं बंदो सजदो ॾींदो आहे त रब ताला बाने जे नेमतुनि ॾे निहारींदो आहे त उनखे वजूद जी नेमत ॾिनई, उनखे रिज़्क़ जी नेमत ॾिनई, उनखे बचनि जी नेमत ॾिनई, उनखे सिहत जी नेमत ॾिनई, अखियुनि में नूर नज़र ॾिनई, कननि में ॿुधण जी ताक़त ॾिनई, ज़ुबान में ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनई, जिस्म खे सिहत ऐं तवानाई ॾिनई। न त खोड़ असां खां वधीक मोतबर माण्हू इस्पतालुनि में ढेर लॻा पिया आहिनि, पासे उथलाइण जी ताक़त न आहे। तव्हां असां अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियूं तॾहिं त हिते वेठा आहियूं न। ॿुधाए त इहा नेमत कंहिं ॾिनी अथई?
या अल्लाह ॾिनी आहे। रब ताला तो फरमाए त बंदा मां तोखे दुनिया जे नेमतुनि सां नवाज़ियो आहे, तो दुनिया जे नेमतुनि जे शुक्र जे मुक़ाबले में मोटी अल्लाह अकबर चई जॾहिं मूंखे सजदो कयो आहे, रब फरमाईंदो त वल ज़िक्रुल्लाह अकबर, बंदा जॾहिं तो अल्लाह अकबर दिलि सां कयो आहे न, मुंहिंजो ज़िक्र वॾो आहे। जॾहिं रब ताला क़यामत जे ॾींहुं निमाज़ खे ऐं नेमतुनि खे तोड़ींदो त निमाज़ गोरी थींदी, चवंदो बंदा तुंहिंजो हिसाब माॾे रहे थो, अच त तोखे जन्नत ॾियां। ऐं जेकॾहिं माण्हू पोइ उन्हनि जहन्नम में उहे माण्हू हिननि खे नज़र ईंदा त हे माण्हू हैरान थी वेंदा, यार असां त सादा हूंदा हुआसीं, असांखे त तव्हां ॻणींदा ई कोन हुयो, मुआशिरे में माण्हू ई न सम्झंदा हुयो, असां ते टोकूं कंदा हुयो, ठठोलूं ऐं मज़ाकूं ऐं मस्करियूं कंदा हुयो, तव्हां त एॾा चालाक हुयो जो चपटीअ ते उॾी वेंदा हुयो। अॼु छा थियो, मां सलककुम फी सक़र, तव्हां वञी जहन्नम जी बाहि में पिया आहियो। हदीस शरीफ़ में थो अचे त उन जहन्नम जे ॾुख में रोई रोई उन्हनि जे हॾनि में खांचा ठही वेंदा मुंहं में, चवंदा त लम नकु मिनल मुसल्लीन, अदा निमाज़ न पढ़ी से, निमाज़ न पढ़ी से, इन सज़ा में असांखे जहन्नम मिलियो आहे। वलम नकु नुतइमुल मिस्कीन, अल्लाह जे नाम ते ग़रीबनि मिस्कीननि खे मानी जो गिरह न खाराईंदा हुआसीं। वकुन्ना नुकज़्ज़िबु कुन्ना नख़ूज़ु मअल ख़ाइज़ीन, वरी जॾहिं दीन इस्लाम ते टोक मस्खरी ऐं ठठोल थींदी हुई त उन में काहे पइबो हो। जेको अॼुकल्ह मुआशिरे जो मुसलमाननि जो बच्चो ऐं औलाद इहे सभु जुर्म करे थो, निमाज़ खे जवाब आहे, ख़ैर ख़ैरात ऐं सदके मिस्कीन जी बिल्कुलु इनकार आहे। ऐं जेकॾहिं दीन ते शल न को मस्खरी ऐं मज़ाक करे त ताड़ियुनि वॼाइण वारा, वरी हिननि सोशल मीडिया ते पसंदि करण वारा, वरी उनखे पखेड़ण वारा, वरी उनजे मथां पंहिंजा राया लिखण वारा ऐं उन्हनि खे आशीर्वाद करण वारा खोड़ मुसलमाननि जा ॿार थिया आहिनि। ॾे चवंदा त कुन्ना नख़ूज़ु मअल ख़ाइज़ीन, हिकिड़ो दीन ते ॻाल्हाईंदो हो, इस्लाम ते लॿाड़ कंदो हो त असां उन्हनि सां गॾु वेही ताड़ियूं वॼाईंदा हुआसीं। वकुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन, वरी जेकॾहिं को चवंदा त भली ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, मरणो अथव, पोयों क़यामत बि अथव, क़बर त हर कंहिंजी यकीनी आहे, चवंदासीं हल ॾे हल, दोज़ख दड़को जन्नत दिलासो मुलनि जूं ॻाल्हियूं आहिनि, हथी क्यों कर, असांखे न खपनि। इहे जवाब ॾींदा हुआसीं असां क़ुरान ॿुधाइण वारनि खे। हत्ता अतानल यकीन, और जॾहिं इज़राइल अचे मुंडी पकड़ी त पोइ चयोसीं त अखियुनि सां ॾिठोसीं त हेॾो जन्नत बीठी आहे, हेॾो जहन्नम बीठो आहे। पोइ अल्लाह तो फरमाए त फमा तनफ़अहुम शफ़ाअतु शाफ़िईन, अॼु कंहिंजी सिफारिश न हलंदी, न को दोस्त ई को कमु ॾींदो, न को माल ऐं मिल्कियत। अल्लाह तो फरमाए त जेकॾहिं दुनिया जो सॼो सोन ऐं चांदी इन जो हिकिड़ो ढेर कनि, अहिड़ो ॿियो ढेर जमा कनि, पोइ रब खे चवनि साईं हे वठो असांजी जान छॾाए, अल्लाह फरमाईंदो त न, साईं हिन फ़क़ीर खे छॾियो अथई, हिन खे त रुपयो कोन हो, फरमाए त हे फ़क़ीर हुयो पर हिन जी दिलि मुंहिंजे मोहबत ऐं ईमान सां भरियल हुई, तूं अमीर हुएं पर तुंहिंजी दिलि दुनिया जे मोहबत सां रहियल हुई, दुनिया रहिजी वई, तंहिंजे करे हाणे तुंहिंजो मूं वटि को दाख़िलो कोन्हे, तुंहिंजो दाख़िलो जहन्नम में आहे। अज़ीज़ो, इहे ॻाल्हियूं मुख़्तसिर आहिनि, पर हक़ीक़त अथव जे मुख़्तसिर ॻाल्हि खे दिमाग़ में विहारबो त आख़िर अल्लाह जे हुक्म खे का हैसियत आहे की न कोन्हे। हे सॾु पंहिंजो कोन्हे, हे आज़ान जो सॾु उहो आहे जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़माने में इंतज़ार में थिया त जमात खे कीअं गॾु कजे, छो त मदीने शरीफ़ में सहाबा वधी विया, हाणे आम सॾ सां उहे नथा अची सघनि, पोइ किन कुझु चयो किन कुझु चयो, नेठ अल्लाह ताला पंहिंजे भलारनि बाननि खे हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह अन्हु खे ख्वाब में आज़ान ॿुधाई ऐं कंहिं मलाइक खे चई त हिन खे चओ त चवेनि त हीअं निमाज़ जे लाइ जमा कयो। हज़रत सिद्दीक़ अकबर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो त साईं मां ख्वाब ॾिठो आहे, माण्हू चवनि पिया त हे मुसलमान परेशान आहिनि, चइसि परेशान आहिनि त निमाज़ ते माण्हुनि खे कीअं जमा कयूं, ॿिए चयो त चवेनि त हीअं कयो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न, पूरी आज़ान चई वियो, चई त इहा आज़ान चओ त ईंदा। फरमायूं त वञ बिलाल खे चओ त मथे चढ़ी बीहे, तूं इनखे होरियां होरियां आज़ान ॿुधाईंदो वञ, बिलाल ॾाढा चवंदो वञे। इन आज़ान जी शुरूआत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक रोज़े ऐं घर में तजवीज़ सां, सिद्दीक़ अकबर जे ख्वाब सां ऐं हज़रत बिलाल जे आवाज़ सां थी आहे त मुंहिंजा भाउ इहा आज़ान उतां शुरू थी आहे। अॼु तूं इन आज़ान खे एतिरो गैर अहम थो सम्झे जो तोखे दोस्त दावत थो ॾे त कराची ताईं भत जी प्लेट खाइण थो वञे, उन्हनि सां दुनिया जे कुंडनि कुर्छनि ताईं घुमण जे लाइ थो वञे, ऐं तुंहिंजे लाइ रब ताला कामयाबी जा दरवाज़ा मस्जिद में थो खोले। क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, अल्लाह थो फरमाए त मोमिन कामयाब थी विया। असां चयोसीं असां त सभु मोमिननि जी दावा कयो बीठा आहियूं, फरमाई त जिन आजिज़ी सां निमाज़ पढ़ी उहे कामयाब थी विया। अल्लाह सां इंशाअल्लाह असांखे इन हक़ीक़ी बंदगीअ जो अमली नमूनो ॾेखारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ईमान आहे इक़रारुम बिल लिसान, ला इलाहा इल्लल्लाह ज़ुबान सां चवणु,
व तस्दीकुम बिल क़ल्ब, दिल खे गंढे ॾियारणो त छा बि थी पए, दुनिया सही थिए दुनिया ऊंधी थिए, मां इन अक़ीदे तो न फिरंदुमि। व अमलुन बिल अरकान, हिन पंहिंजे वजूद सां अल्लाह जे बंदगीअ जो नमूनो ॾेखार। अल्लाह तो फरमाए त हाणे तूं सचो मोमिन आहे, हाणे तोखे रुगो इन ते मज़बूत थी बीहण जी ज़रूरत आहे, बाक़ी तूं अखियूं बूटे क़ब्र में पहुच त तुंहिंजे लाइ जन्नत जो दरवाज़ो क़ब्र मां खुलंदो। अज़ीज़ान गिरामी, इहो सॼो सबक़ असांखे अल्लाह जे क़ुर मां ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत मां मिलियो आहे, जेको हिननि बचड़नि क़ुर मजीद पढ़ियो आहे ऐं सवेर जेको हदीस शरीफ़ जो सबक़ ॿुधो आहे, अल्हम्दुलिल्लाह ही आलिम पढ़ी पढ़ियो फारिग़ थिया आहिनि। रब ताला हिननि खे तौफ़ीक़ ॾींदो त क़ुर जे हिफ़्ज़ खे मज़बूत कंदा, क़ुर जी तजवीद खे मज़बूत कंदा ऐं आईंदे क़ुर जो इल्म बि सिखंदा, ऐं अल्लाह ताला हुननि जिन इल्म जो सफ़र मुकमल कयो आहे, इहो हिननि जे मथां कर्ज़ आहे। रब कंदो पंहिंजे ज़िंदगी जे आख़िरी पल ताईं सिद्क़ ऐं इख़लास सां इहो कर्ज़ पूरो कंदो रहंदा। अज़ीज़ान गिरामी, हींअर कुफ्र ऐं इस्लाम जी सख़्त जंग आहे। हींअर काफ़र भरपूर नमूने सां इस्लाम सां हथ नथो लड़ाए सघे, चंबो नथो लड़ाए सघे, विड़ी नथो सघे, बाक़ी हींअर उन जी जंग फ़क़ति इहा आहे त इस्लाम ऐं मुस्लमाननि खे पंहिंजे क़ुर ऐं दीन खां धार करे। सो अज़ीज़ो, असां न काफ़रनि जे दर ते वेठा आहियूं, न घर वेठा आहियूं, खाऊं अलाह जो, पीऊं अलाह जो, जीऊं अलाह जो, को चवणु काफ़र जो छो वठूं? चवणु असां उन्हनि जो वठूं जंहिंजो अहसान ऐं महिरबानी आहे असांजे मथां। अलाह जो अहसान ऐं महिरबानी आहे। अल्लाह ताला पंहिंजो अहसान कयो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे रहमतुल लिल आलमीन करे ॾिनई, उहो असांखे इहो दीन ॾेई वियो आहे। तंहिंजे करे जे इन अमानत खे पंहिंजे सीननि में ऐं पंहिंजे बचनि जे सीननि में रखंदासीं त जीअं तव्हां ऐं असां अॼु हिननि मदरसनि में, हिननि इदारनि में अल्लाह जे क़ुर ॿुधण ॿुधाइण जे लाइ जमा थी सघूं था, त सुभाणे जॾहिं असां न हूंदासीं त असांजो पोयों नसल बि ईअं ई इंशा अल्लाह हिन क़ुर जे प्रोग्राम खे ऐं पैगाम खे ज़मीन ते आम कंदो। ऐं यकीन ॼाणियो त काफ़र ऐं कुफ्र जी का बि ताक़त हिन जो हिकिड़ो वार बि बराए न सघंदा। तंहिंजे करे जे पंहिंजे बचनि, पंहिंजे मुआशिरे, पंहिंजे मुल्क, पंहिंजी ज़मीन सां जेकॾहिं मुस्लिह ऐं ख़ैरख़्वाह आहियूं त असां अहद ऐं अज़म कयूं त पंहिंजे बचनि खे हिननि मस्जिदुनि ऐं मदरसनि में दाख़िल कराईंदासीं। दुआ है त रब सुब्हानहू तआला असांखे हिननि प्रोग्रामनि सां सचे थियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला हिननि मसाजिद ऐं मदारिस खे ऐं दीन जे ख़िदमत जे इदारनि खे कामयाब रखे। रब साईं हिन इदारे खे बि ता क़यामत शाद आबाद ऐं सिद्क़ इख़लास सां पूरी दीन जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, जो आईंदे मुस्तक़बिल बईद ताईं बल्कि क़यामत ताईं मुस्लिम उम्मत जे बचनि खे ईअं दीन जी अमानत मिलंदी रहे। ऐं रब साईं असांखे ॿिन्हिनि जहाननि में शाद ऐं आबाद रखे, असांजी ज़मीन खे फितननि फसादनि ऐं मुसीबतुनि खां अल्लाह ताला आजो करे, हिन ते अमुन इस्तेहकाम ऐं क़ुर जो कानून नाफ़िज़ फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा लकल हम्द कमा यंबग़ी बिजलालिक। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ूउन करीमुन तुहिब्बुल अख़लिस नियतना फ़ी अमालिक। हबिब इलैनल ईमान वज़य्यिन फ़ी क़ुलूबिना वकर्रिह इलैनल कुफ़्र वल फ़ुसूक़ वाहफ़िज़ना मिन कुल्लि सूइन व शर्रिन व मुसीबतिन वाहफ़िज़ना बिहिफ़्ज़िक वक़िना बिविक़ायतिक वस्तरना बिसित्रिक अल्लज़ी सतरत बिही इबादक व मुजीनिल असरार। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।